वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध जा हक़ घुरण ते क़ौम परस्ती जा ताना ॾिना वञनि था। सिंध जा मसला पेश करण ते हमला कया वञनि था। वॾे वज़ीर तौर सिंध जे मसलनि ते ॻाल्हाइण मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। बहरिया टाउन वाक़े ते क़ौम परस्तनि खे ग़लती तस्लीम करे माफ़ी वठणु घुर्जे। मुल्क ख़िलाफ़ नारा हणंदड़नि ऐं MQM बानी में कहिड़ो फ़र्क़ु आहे? कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सिंध जी ॻाल्हि करण ते चयो वञे थो क़ौम परस्त सियासत करे रहियो आहियां। सिंध जो वॾो वज़ीर आहियां। सिंध जी ॻाल्हि न कंदुसि त कंहिंजी कंदुसि। मुराद अली शाह चयो त सिंध जी ॻाल्हि करण ते उहे हमला छो कंदा आहिनि? सिंध जा मसला ॿुधाइण ते उन्हनि खे चिड़ छो लॻंदी आहे? हिन चयो त वफ़ाक़ी हुकूमत चवे थी त 62 अरब रुपयनि खे विसारे छॾियो। सिंध खे बजट में घटि हिसो ॾिनो वियो। सूबाई बजट फंड्स ते ॿधल हूंदी आहे। असां सां शदीद नाइंसाफ़ी कई पई वञे। मुराद अली शाह चयो त मईशत तेज़ी सां वधी आहे त आमदनी बि वधी हूंदी। सिंध खे फंड्स न ॾेई वफ़ाक़ वाइदे ख़िलाफ़ी कई आहे। अरिड़हीं तरमीम ऐं NFC ते बि तनक़ीद कई वञे थी। हिन चयो त फंड्स सिंध जो हक़ आहे। वफ़ाक़ को अहसास न पियो करे। असांखे उहे मनसूबा ॾिना विया जिन जी ज़रूरत न आहे। सिंध हुकूमत जे मशवरे खां सवाइ मनसूबा ॾिना विया। कंहिं बि सूबे खे फंड्स ॾियण ते एतिराज़ न आहिनि, पर समूरनि सूबनि खे हिक नज़र सां ॾिठो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बहरिया टाउन वाक़े ते क़ौम परस्तनि खां ग़लती तस्लीम करे माफ़ी वठण जो मुतालबो करे छॾियो। मुराद अली शाह चयो त मुल्क ख़िलाफ़ नारा हणंदड़नि ऐं MQM बानी में कहिड़ो फ़र्क़ु आहे? बहरिया टाउन वाक़े ते 28 केस दाख़िल करे 156 माण्हू गिरफ़्तार कया आहिनि। रगो शक जी बुनियाद ते गिरफ़्तारियूं नाहिनि कयूं। वाक़े जूं वीडियो क्लिप्स मौजूद आहिनि। मुराद अली शाह चयो त कुझु धुरियूं बहरिया टाउन वाक़े मां फ़ाइदो हासिल करणु चाहिनि थियूं। क़ौम परस्तनि खे पंहिंजी ग़लती तस्लीम करे माफ़ी वठणु घुर्जे।